अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तो कयां त सब ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु जी इन वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं सिंध जे मशहूर अदाकार आज़म मेंगल जे ज़िंदगीअ ते। पर उन खां पहिरियां मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी निशान ते क्लिक कयो। आज़म मेंगल तमामु बहितरीन अदाकार आहे। आज़म खान मेंगल पहिरियों ड्रामो कयो पत्थर दुनिया, जंहिंमें हिन तमामु घणी मक़बूलियत हासिल कई, जंहिंमें तमामु घणी एक्टिंग परफॉर्म कई। आज़म खान ओस्ता मेंगल सां तालुक़ रखे थो। ओस्ता हिकिड़ो ॻोठु आहे। दोस्तों आज़म मेंगल बलूचिस्तान सां तालुक़ रखे थो। आज़म खान मेंगल सिंध में न पर बलूचिस्तान में रहंदो आहे। दोस्तों आज़म खान बलूचिस्तान जो आहे, पर हिन सिंधियुनि जी दिलनि ते काफ़ी राज कयो आहे। हिन काफ़ी ड्रामनि में सुठी एक्टिंग पिणु कई आहे। हीउ हिकु तमामु बहितरीन तबियत जो मालिक आहे। आज़म मेंगल जो चवणु हो त पत्थर दुनिया ड्रामे में संदसि तमामु घणी मोट मिली ऐं ड्रामो तमामु घणो मशहूरु हो, जंहिंमें डॉक्टर अज़ीज़ बि शामिल हो। दोस्तों हिन कढियो पंहिंजा परावा जेको तमामु घणो मशहूरु थियो, जंहिंमें निसार शाह बि शामिल हो। दोस्तों अव्हां खे ॿुधाईंदो हलां त अज़ीज़ सांगी हिकु राइटर हो। पंहिंजा परावा ड्रामो तमामु बहितरीन हो। हिन तमामु सुठा ड्रामा कया। पंहिंजा परावा ड्रामे में आज़म खान बहितरीन अदाकारी पिणु कई। आहिस्ता आहिस्ता हिन जो नालो मक़बूल थी वियो। दोस्तों अॼु जी ही हुई वीडियो। अगर तव्हांखे पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा, चैनल सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजी कमेंट में राय ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।